प्यारा इस्लामी भाइरो, क़यामत जे ॾींहुं असांजा आका ऐं मौला मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम शफ़ात फ़रमाईंदा। हीअ ॻाल्हि क़ुरान करीम जे कई आयतुनि मां साबित आहे। सिपारो 3 सूरह वद्दुहा आयत नंबर 5 में इरशाद थिए थो, वलसौफ़ युअतीक रब्बुक फ़तरदा, ऐं बेशक क़रीब आहे जो तुंहिंजो रब तोखे एतिरो ॾींदो जो तूं राज़ी थी वेंदे। रिवायत में आहे, जॾहिं हीअ आयत करीमा लथी त प्यारे नबी, सुहिणे नबी, सचे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं हीअ वाइदो आहे त रब करीम मूंखे राज़ी फरमाईंदो, पोइ त जंहिं वक़्त ताईं मुंहिंजो हिकु उम्मती बि जहन्नम में हूंदो, मूंखे राज़ी थियणो ई न आहे। सिपारो 26 सूरह मुहम्मद आयत नंबर 19 में इरशाद रब्बानी आहे, तर्जुमो कंजुल ईमान, ऐं ए हबीब पंहिंजे ख़ासि ग़ुलामनि ऐं आम मुसलमान मर्दनि ऐं औरतुनि जे गुनाहनि जी मुआफ़ी घुरो। अल्लाह अल्लाह। हिन आयत करीमा में रब रहमान पंहिंजे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे हुकुम ॾेई रहियो आहे त हे प्यारा महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, मुसलमान मर्दनि ऐं मुसलमान औरतुनि जा गुनाह मूंखां बख़्शिरायो। हाणे ॿुधायो, गुनाह बख़्शिराइण खे ई त शफ़ात चवंदा आहिनि, ऐं शफ़ात कहिड़ी शइ जो नालो आहे? छा महबूब ज़ीशान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मुतालिक़ हीउ गुमान करे सघिजे थो त पंहिंजे रब जे हुकुम जी तामील न कंदा? हरगिज़ नथो थी सघे। रब हुकुम ॾिनो आहे, हे महबूब पंहिंजे ग़ुलामनि जा गुनाह बख़्शिरायो, इंशा अल्लाहुल करीम असांजा आका असांजा गुनाह बख़्शिराए छॾींदा। या रसूल अल्लाह, मुजरिम हाज़िर दरबार है, नेकियां पल्ले नहीं, सर पर गुनाह का बार है, तुम शहे अबरार, ये सबसे बड़ा इसियां शिआर, यूं शफ़ात का यही सबसे बड़ा हक़दार है। अहिड़े नमूने सिपारे 15 सूरह बनी इसराइल आयत नंबर 79 में इरशाद थिए थो, तर्जुमो कंजुल इरफान, अन क़रीब अवां जो रब अवां खे अहिड़े मक़ाम ते फ़ाइज़ कंदो जिते सभई अवां जी तारीफ़ कंदा। हदीस पाक में आहे, रसूल ज़ीशान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां पुछियो वियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, मक़ाम महमूद छा आहे? फरमायूं, हुआ शफ़ाअत, यानी उहा शफ़ात आहे। प्यारा इस्लाम भाइरो, हीअ मक़ाम महमूद आहे छा? क़यामत जे ॾींहुं जॾहिं रसूल पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे मक़ाम महमूद ते फ़ाइज़ कयो वेंदो, उहो केॾो त हसीन ऐं जमील ऐं निरालो मंज़र हूंदो। मौलाना हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, फ़क़त इतना सबब है इनकाद बज़्म महशर का कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है। यानी अल्लाह पाक ॼाणे थो त कंहिं कहिड़ा कहिड़ा अमल कया आहिनि, केरु ईमान वारो आहे, केरु गैर मुस्लिम आहे, ऐं असांजी घड़ी घड़ी जो आमालनामो बि तयारु थी रहियो आहे। ज़मीन बि असां ते गवाह आहे, असांजा उज़वा बि असांजा गवाह बणिजी रहिया आहिनि। पोइ उन जे बावजूदि क़यामत जो इहो ॾींहुं छो रखियो वियो? जॾहिं ख़बर आहे त कंहिं कहिड़ा कहिड़ा कारनामा कया आहिनि, केरु जन्नती आहे, केरु जहन्नमी आहे, पोइ क़यामत जो मैदान छो? जेको जन्नती आहे उनखे जन्नत में मोकिलियो वञे, जेको जहन्नमी आहे उनखे जहन्नम में मोकिलियो वञे। पर रब काइनात क़यामत जो ॾींहुं रखियो छो? उन करे त जीअं उन ॾींहुं सॼी मख़लूक अॻियां पोयां सभई महबूब मदनी जो शान पंहिंजी अखियुनि सां ॾिसी वठनि। अल्लाह अल्लाह। क़यामत जे ॾींहुं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा कहिड़ा कहिड़ा शान ॾेखारिया वेंदा। कुझु हदीसुनि में ख़ुलासो आहे, प्यारे नबी, सचे नबी, सुहिणे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ख़ुसूसियत आहे त क़यामत जे ॾींहुं सभिनी खां पहिरियां पाण ई रोज़े मुबारक मां ॿाहिरि तशरीफ़ वठी ईंदा। सुभान अल्लाह। जीअं ई पाण नूरानी क़बर मां ॿाहिरि तशरीफ़ वठी ईंदा, फ़ौरन 70,000 मलाइक ताज़ीम ऐं एहतराम जे लाइ ख़िदमत में हाज़िर थींदा। पोइ पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में बुराक पेश कयो वेंदो। पाण उन ते सुवार थी करे मैदान महशर में तशरीफ़ वठी ईंदा। अल्लाह अल्लाह, शान छा हूंदो? फरमायाऊं, क़यामत जे ॾींहुं आदम जे तमामु औलाद जो सरदार मां हूंदुसि। हिकु रिवायत में फरमायाऊं, क़यामत जे ॾींहुं सभ खां पहिरियां मां ई क़बर अनवर मां ॿाहिरि तशरीफ़ वठी ईंदुसि।
जॾहिं सभु बारगाह इलाही में गॾु थींदा मां सभिनी जो अॻुवाण हूंदुसि। जॾहिं सभु ख़ामोश हूंदा मां उन्हनि जो ख़तीब हूंदुसि। जॾहिं हिसाब थींदो मां ई उन्हनि जी शफ़ात फरमाईंदुसि। जॾहिं सभु मायूस हूंदा मां ई उन्हनि खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि। उन ॾींहुं बुज़ुर्गी ऐं इज़त बि मुंहिंजी हूंदी, जन्नत जूं कुंजूं बि मुंहिंजे हथ में हूंदियूं ऐं मुंहिंजे रब जे बारगाह में आदम जे तमामु औलाद खां वधीक इज़त बि मुंहिंजी हूंदी। ऐं फरमायाऊं उन ॾींहुं 1000 ख़ादिम मुंहिंजे इर्द गिर्द हूंदा, ईअं लॻंदो ॼण विखरियल चमकदार अछा मोती आहिनि। हिकु हदीस पाक में फरमायाऊं क़यामत जे ॾींहुं हम्द जो झंडो लिवाउल हम्द मुंहिंजे हथ में हूंदो। हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं संदन तमामु औलाद जेतोणीकि उहे नबी हुजनि, तोड़े रसूल हुजनि, तोड़े आम मुसलमान, सॼी मख़लूक मुंहिंजे उन झंडे जे हेठां हूंदी। अल्लाह अल्लाह उहो क़यामत जो होलनाक ॾींहुं जॾहिं हीअ ज़मीन ट्रामे जी ज़मीन में बदिलजी वेंदी, जहन्नम वेझो कयो वेंदो, सिज 10 सालनि में जेतिरी गर्मी वसाईंदो आहे एतिरी गर्मी उन में जमा कई वेंदी ऐं मथनि जे तमामु वेझो कयो वेंदो। रब कहार गज़ब बि फरमाईंदो। अल्लाह अल्लाह उन जी उहा शिदत जो ख़ुदा न ॾेखारे, गर्मी अहिड़ी जो ख़ुदा बचाए। माण्हू पघर में ॿुॾल हूंदा, पघर वही करे कई गज़ ज़मीन जे अंदरि जज़ब थी वेंदो, पोइ ज़मीन में पघर चूसण जी गुंजाइश न रहंदी। पघर मथे ईंदो कंहिंजे भेॾियुनि ताईं, कंहिंजे गोॾनि ताईं ऐं कुझु पंहिंजे ई पघर में गोता खाई रहिया हूंदा। घबराए करे दिलियूं निड़ीअ में अची वेंदियूं। काफ़ी अरसो इन हालत में गुज़री वेंदो। आख़िर माण्हू उन्हनि फितननि, उन्हनि आफ़तुनि ऐं मुसीबतुनि खां तंग अची करे कंहिं शफ़ात करण वारे जी ॻोल्हा में निकिरंदा। ॻोल्हींदे हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर थींदा, शफ़ात जी दरख़्वास्त कंदा। जवाबु मिलंदो नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी, अॼु मूंखे पंहिंजो फ़िक्र आहे, कंहिं ॿिए ॾांहुं वञो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर थींदी, उतां बि जवाबु मिलंदो अॼु मूंखे पंहिंजो ई ख़ौफ़ आहे, कंहिं ॿिए ॾांहुं वञो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हाज़िरी थींदी, उहो ई साॻियो जवाबु मिलंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ख़िदमत में पहुचंदा, इरशाद थींदो नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी। आख़िर हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हाज़िरी थींदी, उतां खां उहो ई जवाबु मिलंदो। सभ खां आख़िर में महबूब ख़ुदा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम वटि हाज़िर थींदा। पाण फरमाईंदा अना लहा, हा हा मां ई आहियां शफ़ात जे लाइ। हाणे मदीने जा मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मथो मुबारक सजदे में रखंदा। हुक्म इलाही थींदो या मुहम्मद इरफ़ा रासक, ए प्यारा महबूब पंहिंजो मथो मुबारक खणो ऐं चओ अव्हां जी ॻाल्हि ॿुधी वेंदी, अव्हां खे ॾिनो वेंदो, शफ़ात करियो अव्हां जी शफ़ात क़बूल कई वेंदी। हाणे समूरी मख़लूक ते संदन इज़त, संदन अज़मत, संदन मक़ाम, संदन रुतबो रब करीम जी बारगाह में संदन महबूब जो शान वाज़े थी वेंदो। जीअं त समूरी मख़लूक पंहिंजा परावा सभई पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी तारीफ़ में मसरूफ़ थी वेंदा। ही मक़ाम महमूद आहे। रिवायतुनि में आहे क़यामत जे ॾींहुं रब करीम पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे अर्श आज़म ते विहारींदो। उन वक़्तु अॻियां पोयां सभई संदन फ़ज़ीलत खे ॼाणे वठंदा। हर ज़बान संदन तारीफ़ में मसरूफ़ थी वेंदी। सुभान अल्लाह। प्यारा इस्लामी भाइरो, ही शफ़ात कुबरा आहे जंहिंजो दरवाज़ो रसूल अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खोलराईंदा। पोइ उनखां बाद संदन सदक़े में सभई नबी, वली, गौस, कुतुब, अब्दाल एसि ताईं जो उलमाए किराम, हाफ़िज़ सगोरा, हाजी सगोरा सभु शफ़ात फ़रमाईंदा। सुभान अल्लाह। असांजा आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं असांजी शफ़ात फ़रमाईंदा इंशा अल्लाह। अचो कुझु मुबारक हदीसूं ॿुधूं था। प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फ़रमायो, मूंखे इख़्तियार ॾिनो वियो त हे महबूब 2 ॻाल्हियूं आहिनि। हिकु हीअ त अव्हां जी अधु उम्मत खे जन्नत अता कई वञे थी, ॿियो ही त शफ़ा जी इजाज़त अता कई वञे थी। ॿिन्ही मां हिकु इख़्तियार फ़रमायो। नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमाइनि था
मूं शफ़ात खे इख़्तियार करे वरितो छो त हिन में गुंजाइश वधीक आहे, यानी शफ़ात जे ज़रिए मां अधु न बल्कि सॼी उम्मत खे बख़्शराए वठंदुसि। प्यारे नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, मुंहिंजी शफ़ात मुंहिंजी उम्मत जे उन्हनि माण्हुनि जे लाइ आहे जिन खे गुनाहनि हलाक करे छॾियो। हिकु रिवायत में फरमायाऊं, मुंहिंजी शफ़ात मुंहिंजी उम्मत जे कबीरा गुनाहगारनि जे लाइ आहे। असांजा आका घणनि माण्हुनि जी शफ़ात फरमाईंदा, इरशाद फरमायाऊं, समूरी ज़मीन ते जेतिरा वण ऐं पथर आहिनि, मां क़यामत जे ॾींहुं उन्हनि सभिनी जी तादाद जे बराबरि माण्हुनि जी शफ़ात फरमाईंदुसि। प्यारा इस्लाम भाइरो, असांजा आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उहे आहिनि जिन खे अर्श आज़म ते विहारियो वेंदो। उहे ई बुलंद शान वारा आहिनि जिन खे जन्नत जूं कुंजियूं अता कयूं वेंदियूं। पाण मालिक जन्नत आहिनि, पाण क़ासिम नेमत आहिनि, पाण ई रब जा महबूब आहिनि। पर क़ुर्बान वञो, असांजा आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम असां गुनाहगारनि सां केतिरी मोहब्बत फरमाईंदा आहिनि। हदीस पाक में आहे, अंबिया किराम जे लाइ सोन जा मिंबर लॻाया वेंदा। सभई नबी पंहिंजे पंहिंजे मिंबर ते तशरीफ़ फरमा हूंदा, पर मुंहिंजो मिंबर ख़ाली हूंदो, मां उते न वेहंदुसि। मूंखे ख़ौफ़ हूंदो त किथे ईअं न थिए मूंखे जन्नत में मोकिलियो वञे ऐं मुंहिंजी उम्मत अकेली रहिजी वञे। मां अर्ज़ु कंदुसि, या रब उम्मती उम्मती, ए रब रहमान मुंहिंजी उम्मत। इरशाद थींदो, ए महबूब अव्हांजी छा मर्ज़ी आहे? मां अर्ज़ु कंदुसि, मालिक करीम उन्हनि जो हिसाब जल्दी फरमा। बसि मां शफ़ात कंदो रहंदुसि एसि ताईं जो जेकी जहन्नम में पहुची चुका हूंदा उन्हनि जूं बि चिठियूं मिली वेंदियूं। मां उन्हनि खे जहन्नम मां कढी ईंदुसि एसि ताईं जो जहन्नम ते मुक़ररु मलाइक हज़रत मालिक अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कंदा, ए महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, अव्हां पंहिंजी उम्मत में नाले जो बि रब जो गज़ब बाक़ी न रहणु ॾिनो, याने सभिनी खे ई जहन्नम मां कढी छॾियो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे